जमाल शाह मां ख़बरवास शेयर कंदासीं। जमाल शाह वेझो 4 ॾींहं अॻु रोहड़ी केनाल में टपोड़ींदड़ ॻोठ बेड़ू ज़रदारी वासी नौजवान जो लाश हथी वियो आहे। रोहड़ी केनाल में टपोड़ींदड़ फयाज़ ज़रदारी जो लाश 90 कलाकनि जी ॻोल्हा बाद हथायो आहे। नौजवान फयाज़ ज़रदारी 4 ॾींहं अॻु घरू अणबड़ता रोहड़ी केनाल में टपोड़ी छॾियो हो। ख़बरवास सां जमाल शाह मां शेयर कई पिया। जमाल शाह वेझो 4 ॾींहं अॻु रोहड़ी केनाल में टपोड़ींदड़ ॻोठ बेड़ो ज़रदारी वासी नौजवान जो लाश हथी वियो आहे। रोहड़ी केनाल में टपोड़ींदड़ फयाज़ ज़रदारी जो लाश 90 कलाकनि जी ॻोल्हा बाद हथायो आहे। नौजवान फयाज़ ज़रदारी 4 ॾींहं अॻु घरू अणबड़ता रोहड़ी केनाल में टपोड़ी छॾियो हो। ख़बरवास जमाल शाह मां शेयर कई पिया। जमाल शाह वेझो 4 ॾींहं अॻु रोहड़ी केनाल में टपोड़ींदड़ ॻोठ बेड़ो ज़रदारी वासी नौजवान जो लाश हथायो आहे। रोहड़ी केनाल में टपोड़ींदड़ फयाज़ ज़रदारी जो लाश 90 कलाकनि जी ॻोल्हा बाद हथायो। नौजवान फयाज़ ज़रदारी 4 ॾींहं अॻु घरू अणबड़ता रोहड़ी केनाल में टपोड़ी छॾियो। ख़बरवास सां जमाल शाह मां शेयर कई पिया। जमाल शाह वेझो 4 ॾींहं अॻु रोहड़ी केनाल में टपोड़ींदड़ ॻोठ बेड़ो ज़रदारी वासी नौजवान जो लाश हथायो आहे।